जय झूलेलाल, मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 22 जुलाई 2023 छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण अधिक शुक्ल पक्ष जी चतुर्थी। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में ऐं पंहिंजे संतान पक्ष सां वाद विवाद या मतभेद थियण सां बचणो आहे, न त अपमान थियण जी बि आशंका आहे। तव्हांखे अॼु मन तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। शिव भगवान जी पूजा अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति करण वारो ॾींहुं साबित थी थो सघे। जेका भी इच्छा हूंदी अॼु पूरी थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य भी तव्हांजो सुठो रहंदो ऐं ॾींहुं सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु स्थान परिवर्तन करण लाइ ॾींहुं तमामु लाभदायक साबित थींदो। ऐश्वर्य ऐं जय जी हुननि खे अॼु प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते हुननि खे धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य में सुधारो थींदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं थोरो तनाव सां भरियल थी थो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि सफ़ा स्थिर रखी करे ॾींहुं हलाईंदा त बहितर रहंदो। स्वास्थ्य हुननि जो ठीकु रहंदो। कार्यस्थल ते बि ॾींहुं साधारण ई गुज़रंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु मानसिक वियोग या कोई रोग थियण जी आशंका आहे, त तव्हांखे गांइ खे चारो खाराइण तमामु लाभदायक थींदो या हनुमान जी पूजा लाभदायक थींदी। कार्यस्थल ते बाक़ी ॾींहुं तव्हांजो उत्तम गुज़रंदो। धन प्राप्ति थी सघे। भाग्य अॼु तव्हांखे पूरो साथ ॾींदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु जेतिरो थी सघे कोई भी वॾो इन्वेस्टमेंट अवॉइड कंदा त बहितर रहंदो। कोई नओ वाहन वठण या प्रॉपर्टी में इन्वेस्टमेंट अॼु अवॉइड करनी आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। हिसाब किताब में भी अॼु ध्यान ॾियणो आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। स्वास्थ्य तव्हांजो सुठो ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में जेतिरो थी सघे पंहिंजे माता जो आशीर्वाद वठी ॾींहं जी शुरूआत कंदा त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। विजय ऐं सफलता जी प्राप्ति थींदी। शत्रुअनि जे नाश थींदो ऐं कोई न कोई नई अपॉर्चुनिटी मिलंदी। हुन में तव्हांखे सफलता जी भी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तव्हांजो उत्तम रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। तव्हांजो स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो। मन तव्हांजो ख़ुशि रहंदो। कार्यस्थल ते भी पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलण सां धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठा आहिनि, त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु धन या मान जी हानि थियण जी आशंका आहे। मान सम्मान में यानी अपमान जो सामनो थी तो सघे, त तव्हांखे अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां कटंदा त बहितर रहंदो। स्वास्थ्य तव्हांजो बाक़ी ठीकु रहंदो। धन जी प्राप्ति थी सघे। अॼु हनुमान जी उपासना या हनुमान चालीसा जो पाठ करण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, पर अॼु हुननि खे स्वास्थ्य ते थोरो ध्यान ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां रोग या कोई बीमारी सताए थी सघे। गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ अॼु लाभदायक थींदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु जेतिरो थी सघे अॼु जो ॾींहुं शांतीअ सां कटणो आहे, न त कार्यस्थल ते कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे।
त वाणीअ ते कंट्रोल रखी करे अॼु जो ॾींहुं कटंदा त बहितर रहंदो। धन जी प्राप्ति थी सघे, स्वास्थ्य में सुधारो थींदो ऐं ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो। जाम टाइम खां अगरि बीमार बि हली रहिया आहिनि त अॼु बीमारियुनि जो नाश थियण जी संभावना आहे। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे, पर अॼु जे ॾींहं में तव्हांखे वाहन तमामु ध्यान सां हलाइणो आहे। थी सघे त घर मां निकिरण खां पहिरियों भगवान शिव जी पूजा करे निकिरंदा त तव्हांजा सभु कार्य सिद्ध थी वेंदा। बाक़ी ॾींहुं तव्हांजो सुठो ई गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। घृष्णेश्वर 12 ज्योतिर्लिंगनि मां जेको लास्ट नालो ईंदो आहे घृष्मेशम च शिवालय। चवंदा आहिनि कि महाराष्ट्र जे औरंगाबाद नगर में भगवान शिव जो 12 ज्योतिर्लिंगनि मां हिकिड़ो शिवलिंग जंहिंजो नालो आहे घृष्णेश्वर। सची श्रद्धा ऐं भाव रखी करे जेको बि माण्हू भगवान घृष्णेश्वर जे वेंदो आहे, ख़ासि करे अधिक मास में या श्रावण महीने में हुनजी वञी करे पूजा कंदो आहे, अर्चना कंदो आहे ऐं सची श्रद्धा ऐं भाव रखंदो आहे। छो त चवंदा आहिनि कि 12 ज्योतिर्लिंगनि में ही भगवान शिव जो स्वयं वास आहे। हुते स्वयंभू भगवान शिव जेके आहिनि उहो शिवलिंग पिंडी रूप में तव्हांखे दर्शन ॾींदा आहिनि। जेको बि माण्हू सची श्रद्धा ऐं भाव रखी करे हुते वेंदो आहे त हुनजी सारी मनोकामना भगवान शिव पूरी कंदा आहिनि ऐं पाप भी नष्ट थी वेंदा आहिनि ऐं मन वांछित फल जी भगवान प्राप्ति कराईंदा आहिनि। त मां उम्मीद तो कयां कि अधिक मास में या त श्रावण जे महीने में तव्हां पंहिंजे परिवार जे साण तीर्थ जे लाइ जरूर निकिरजो ऐं थी सघे त महाराष्ट्र जे घृष्णेश्वर जे शिवलिंग में या कहिड़े बि ज्योतिर्लिंग में वञी करे दर्शन कंदा त तव्हांजा सभु पाप नष्ट थी करे सुख संपदा धन धान्य जी तव्हांखे प्राप्ति थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो जेको सवाल आहे उहो आहे लोकेश जी जो, जेके मुंबई जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि खे कैरियर ग्रोथ पद उन्नति में तकलीफ़ थी अचे। त लोकेश जी तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांजो जेको टाइम पीरियड हली रहियो आहे उहो थोड़ो गौरव हली रहियो आहे, मां सम्झी थो सघां। पर तव्हांखे हर बुधर जे ॾींहुं भगवान गणेश जी नित्य पूजा करणु खपे। थी सघे त तव्हांखे पाण खे नॉनवेज ऐं ड्रिंक्स जेके आहिनि उहे बुधर ॾींहुं अवॉइड करणु खपे। पीली वस्तु जो दान करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो ऐं इहो करण सां तव्हांजो कार्य सिद्ध थी वेंदो ऐं सभु विघ्न बाधा दूर थी वेंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।